पेंटरमेंट यूनियन जी ऑफिस में सां जिते रंग जा कारीगर जेके पंहिंजो तंज़ीम जी मीटिंग रखी आहे उहा आहे महांगाई वारे लिहाज़ खां उन्हनि सां कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि उहे ॿुधाईंदा अचो त दोस्तनि खां व्यू वठो त हुननि सां कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि ऐं हींअर पेट्रोल बि चढ़ियो आहे उन जे बारे में छा चवंदा हलनि था त असांजो महागप जेको आहे सो जीअं गुज़ार करे छॾियो रोज़ तेल पेट्रोल चढ़े थो रोज़ खाइण जी शयूं चढ़नि थियूं असांजी ॾियारियुनि जो असांजा मसइला घर जा ॾियारी 1800 रुपया कमायूं था उन में असांजी पूरी नथी पवे जेका महागप खंड जो किलो 150 ते पहुतो आहे पेट्रोल जेको आहे 180 ते हाणे ॿुधाइनि त कल्ह खां वठी चढ़ियो तो असांखे ॾाढी तकलीफ़ आहे घर जा मसइला असां नथा पूरा करे सघूं खाइण जी शइ पूरी था कयूं त बीमारीअ में मसलूब थियूं था जे बीमारी जो इलाज करायूं था त खाइण जे लाइ असांखे कोन थी मिले का तव्हांजी डिमांड कहिड़ी आहे असांजी डिमांड आहे त सस्ताई थिए महांगाई ते कंट्रोल कनि हुकूमत खे असां अर्ज़ु था कयूं ॿियो असांजे लाइ कुझु गवर्नमेंट लेबर जे लाइ कुझु गवर्नमेंट खे हक़ आहे असांजा कुझु मदद लेबर जी हींअर जेको आहे हाई कोर्ट जेको आहे कोर्ट सुप्रीम कोर्ट इहो लॉ कयो आहे त 25,000 घटि में घटि हुअणु घुरिजे महीनो छा तव्हांखे 25,000 बि कोन था मिलनि असांखे ॾियारी बि महीने में 5 ॾियारियूं कमायूं था त 10 ॾियारियूं वांदा यूनियन लाड़काणी जी तरफ़ां मज़दूर रंग वारा एहतजाज करे रहिया आहियूं असांजे पेट्रोल वधण सां असांजे हर शइ ते असर थो पए सिहत ते राशन ते ऐं पंहिंजो तालीम ते सिक्योरिटी ते हर शइ ते असर थो पवे महिरबानी करे असांजे इन्हनि शयुनि खे ॾिठो वञे असां सिंध गवर्नमेंट खे पाकिस्तान गवर्नमेंट खे इल्तिजा था कयूं त असां मज़दूरनि जी ग़रीबनि जी कुझु वाखार करे छो जो असां कमायूं 800 रुपया ख़र्चो आहे असांजो डबल ते हुनजो उहो ख़र्चो असांजो पूरो नथो पए पाणी था असांखे करे गवर्नमेंट असांखे कुझु ॾिए असांजो दाद फ़रियाद करे असां 5 ॾियारियूं हणूं था महीने में वरी मुंहुं ॾे था ॾिसूं किन वरी रुलणो थो पए लाड़काणो नंढो शहर आहे असां हुन ॾे रुलणो थो पए कमनि वारनि ॾे वयूं था कम थोरा आहिनि मथां वॾो बम किरियो आहे हुकूमत पेट्रोल महांगो पेट्रोल बम असांजे मथां हिन महिल किरियो वियो आहे इन जे करे असांजी हिन महिल मईशत ख़तमु थी वई आहे कारोबारनि ते असरु पइजी वियो आहे हिन महिल जेकॾहिं डॉलर चढ़े थो त डॉलर सां गॾु असांजी हर हिकु शइ महांगी थी थी वञे असां मिसकीन आहियूं ग़रीब आहियूं हिन महिल रोज़ कमायूं रोज़ खाऊं इहो असांजो कारोबार आहे असांजी ॿनी ॿारो बि इहो ई आहे असांजी नौकिरी बि इहो ई आहे असांजो हर शइ इहा ई आहे ठीकु आहे न हिन महिल असांखे का बि हुकूमत जे तरफ़ां कंहिं बि क़िस्म जो को ताउन नथो मिले को का सहकार न आहे असांजे लाइ न असां हिन महिल नंढड़नि ॿार आहिनि असांजा हिन महिल बचड़ी वाला आहियूं न उनखे तालीम था ॾियाराए सघूं न हिन महिल को असां को मथे किथे उनखे कंहिं सुठे हिन महिल गवर्नमेंट स्कूल में बि पढ़ायूं था पर उनजी फीसूं असां अदा नथा करे छा कुझु फंड्स वग़ैरह आहिनि या जेके असांजे लेबर जे लाइ घणियूं कुझु शयूं अचनि थियूं उहे असांखे महिरबानी करे असां ताईं पहुचाइनि असां ताईं नथियूं पहुचनि जेके मां बशीर अहमद मियां सिटी नवंदर जो सदर आहियां मुंहिंजो इहो ई मुतालबो आहे सिंध गवर्नमेंट खां त जीअं तव्हां सिंध गवर्नमेंट हाड़ी मज़दूर कया आहिनि उन्हनि खे असांजी मज़दूरनि जी फैसिलिटी ॾिनी थी वञे लेबर काउंसलर उन्हनि खे ॾिनी थी वञे या उन्हनि खे जेको बि सिहत कार्ड ॾिनो थो वञे असांखे को बि तंज़ीम हाणे को लेखे नथो त हे बि मज़दूर आहिनि तंज़ीम आहिनि हिननि जूं हिननि खे बि को रिलीफ ॾिनो वञे हिननि खे बि को अॻिते आंदो वञे असां इहो ई सिंध गवर्नमेंट मुताबिक़ जीअं तव्हां हाड़ियुनि खे तव्हां अॻिते आंदो आहे हाड़ियुनि खे तव्हां मज़दूर सम्झो था असां बि रंग वारा जा बि लेबर आहे उहो बि मज़दूर आहियूं असां बि सिंध में था रहूं असां बि माना जो कयूं था महिनत पर असांजा बच्चा आहिनि न स्कूल में पढ़ाए था सघूं न असां उन्हनि खे माना त दवा दारी था वठी ॾेई सघूं माना असां सां वॾी मजबूरी आहे जेतिरो थी सघे गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट खे त असां सां हेल्प करे ॿुधो त रंग वारनि जा मसइला आहिनि मुख़्तलिफ़ रंग वारनि जी डिमांड आहे त हींअर पेट्रोल जेको आहे बम जेको असांजे मथां किरायो वियो आहे उहो मईशत खे वॾो नुक़सानु आहे असांजा बचड़ा बुखूं काटण ते मजबूर आहिनि 5 ॾींहं असांखे रोज़ी थिए थी ऐं 5 ॾींहंनि खां पोइ वरी असां बेरोज़गार वेठा आहियूं इन जे करे हुकूमत असांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी इंश्योरेंस ऐं EFU कार्ड करे इशू करे असांजी मईशत खे मज़बूत करे आउं आहियां दिलबर शाहिद मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़का।